सॼी सिंधी जियान वॻण में बि शदीद गर्मी जे लहर जारी आहे। सख़्त गर्मी ऐं जोरो लॻण सबबि घर खां ॿाहिरि निकिरंदड़ माण्हुनि मुसाफ़िरनि खे प्यास लॻी थी। सख़्त गर्मी थियण बाद वॻण ऐं भरपासे जे इलाइक़नि में कुंड साहिब जे ॿिन्ही तरफ़नि खां तोड़े लनिक रोडनि ते थाधल जा स्टॉल सजी विया आहिनि। अक्सर देरा गाज़ी खान जी इलाइक़े मां हर साल गर्मी जी मंद में अची थाधल जा स्टॉल सजाइनि था, जिते सख़्त गर्मी जा सुतायल माण्हू अची थाधल पीअनि था। थाधल में खसखस, बादाम, चार मकर, वडोफ, कारा मिर्च, मिठाई ऐं ॿियूं शयूं विझी गोटी तयारु कनि था। उन हवाले सां थाधल जो स्टॉल सजाईंदड़ डेरा गाज़ी खान वासी नौजवान रिहा मेयो ऐं थाधल पीअंदड़नि THN न्यूज़ वेब टे सां ॻाल्हाईंदे चयो त मेरा नाम रियान है। मैं डेरा गाजी खान से आया हूँ। इधर हमें 18 साल हो गए हैं। इधर बहुत से लोग आते हैं पीने के लिए। हम इसमें खसखस, जीरा, काली मिर्च, सौंफ, बादाम, इलायची डालते हैं। यहाँ पर गर्मी बहुत होती है। जब हम चलाते हैं, हमारे चलते हैं, बंदे को सुकून होता है जब थाधल पीते हैं। तो हमें इधर 20 साल हो गए हैं। सावण जी मुंद ईंदी आहे जीअं त असांखे थाधल जा स्टॉल तव्हांखे तक़रीबन पूरी सिंध जे अंदरि रोड रस्तनि ते थाधल जा स्टॉल तव्हांखे नज़र ईंदा। वॾा सुहिणा थाधल जा स्टॉल लॻाईंदा आहिनि। इन थाधल में खसखस, बादाम, चीनी, इलायची, संखा विझे ऐं काफ़ी सारे अहिड़ा वखरा हिन में विझंदा आहिनि जेके गर्मीअ खे ख़तमु कंदा आहिनि, इंसान खे अंदरि में राहत पैदा कंदा आहिनि, रूह में राहत पैदा कंदा आहिनि। तव्हां ॾिसंदव त एम साहिब समेत लिंक रोडनि ते जिथे बि गाॾियूं, वेनूं, टाला, ट्रैक्टर या बसूं, मोटरसाइकिलूं, माण्हू मुसाफ़िर हिते स्टॉप करे ऐं जेको आहे लही करे थाधल पी करे ऐं सुकून वठी पोइ ईंदा आहिनि। हिन थाधल पीअण सां गर्मी बिल्कुलु ख़तमु थी वेंदी आहे। थाधल पीअण खां पोइ ईअं थो लॻे त ॼण माण्हू एयर कंडीशन में हले थो वञे। हिन में अहिड़ा थधा वखर पियल आहिनि जेके इंसान जे लाइ गर्मी में मुफ़ीद आहिनि। तव्हां असांखे कोशिशि वठणु खपे त गर्मी जे ॾींहंनि में असां इहे थाधल वापरायूं जेका असां तव्हांजे अंदर जे लाइ बहितरी पैदा कंदी। इंशाअल्लाह हे जेको आहे इहा कोशिशि कयूं त असां पंहिंजो हिन गर्मीअ जे मुंद में घणे खां घणो इहो थाधल इस्तेमालु कयूं। सावण जी मुंद जीअं अचे थी त इहो सिंध जे अंदरि तक़रीबन तव्हां ॾिसंदव त हर ज़िले जे, हर ॻोठ, हर तालुको, हर शहर जे ॿाहिरि तव्हांखे थाधल जो स्टॉल लॻल ॾिसंदव। त इहो इन जे करे त इहो गर्मी जी दुश्मन थाधल आहे। त हर माण्हू रोड ते जेको अचे थो, जेको मुसाफ़िर आहे, जेके वेननि ते, कारुनि ते, मोटरसाइकिल ते, ॻोठ जा पसर ते ज़मीन ते कमकार कनि था, या दिन जी बस आहे या कंहिं सुखा खणी वञे थी त स्टॉल ॾिसी भीड़ वारनि। इन जे करे त गर्मीअ जो दुश्मन जेको आहे गर्मीअ खे ख़तमु थी करे हिन थाधल पीअण सां जेको आहे हुनखे राहत मिलंदी आहे। हिन थाधल में बादाम आहिनि, कारा मिर्च आहिनि, खंडु आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके मेवात आहे उहा पियल आहे, वॾुफ आहे। त इहा छा आहे जो गर्मीअ खे ख़तमु थी करे गर्मीअ खे मारे थी। THN न्यूज़ अवाम जे ॾुखनि, दर्दनि ऐं मसइलनि जे आवाज़ खे उजागर कंदड़ चैनल। Like, share, comments, and subscribe.